अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हींअर मौजूद आहियूं ॻोठ खूह वारा कलोड़ा वॾी चंदण जेका MNV ड्रीम खे खंडु लॻो आहे। असां हिते मौजूद आहियूं। काफ़ी तादाद में माण्हुनि जी रश लॻी पई आहे हींअर खूह वारा कलोड़ा में। पाणी जो ई तरफ़ वधणु लॻो आहे। MNV ड्रीम वटि असां मौजूद आहियूं ॻोठ खूह वारा कलोड़ा ककड़ भरिसां। काफ़ी ॻोठ पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। जेके पुठण फाल आहिनि असां इंतज़ाम खे इहा अपील कंदासीं त उन्हनि खे रेस्क्यू कयो वञे। पानी में वही स्पीड आ लाए वाले दी पई वॾे तादाद में हिते कुझु ॻोठणा कुझु माण्हू हिते मौजूद आहिनि। गफ़ार मौजूद आहिनि ट्रेन वॾी छंडण जेका ॻोठ खूह वारा कलोड़ा हुतां हीअ रूण पई आहे। हीअ खंडु लॻो आहे। पाणी जो वकिरो तमामु तेज़ आहे ऐं पाणी जो ई तरफ़ वधणु लॻो आहे। काफ़ी ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं इंतज़ाम हींअर ताईं को बि न पहुतो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों वालेकुम अस्सलाम। लियाकत अली जिदा का अदा हींअर असां बीठा आहियूं ॻोठ खूह वारा कलोड़ा MNV ड्रीन वॾी छंडण जेका चइबी आहे। रूण लगंदी थी वञे ऐं बेकूं किरंदी थी वञनि। पहिरीं 100 फुट गारो तक़रीबन 200 फुट थी वियो आहे। हींअर गारो वधंदो थो वञे ऐं इंतज़ाम तरफ़ां को बि क़दम न खयो वञो आहे ऐं हिते को बि अहिड़ो अमलो न पहुतो आहे। काफ़ी तादाद में माण्हू बीठा आहिनि।
पानी जो ही तरफ वञी रहियो आहे। असां हिते हींअर मौजूदु आहियूं MNV ट्रेन वॾी छनण ॻोठ खूह वारा कलोड़ा लॻ ककड़। रूण वधंदी थी वञे। अञा 100 फुट जे गारे खां हींअर 200 फुट गारो थी चुको आहे। अदा ॾे अहवाल आशिक चांडियो। अदा अहवाल तव्हांजे साम्हूं असां बीठा आहियूं हींअर MNV ट्रेन वॾी छनण ॻोठ खूह वारा कलोड़ा लॻ ककड़ साइड। ओलह तरफ़ गारो लॻो आहे ॻोठ खूह वारा कलोड़ा। पानी जो ही तरफ़ वधंदो थो वञे। पानी बहुत मत गारो वधंदो थो वञे। भिकूं किरंदी थी वञनि। परवेज़ चांडियो, लियाकत गब्बर, हाजी सवार चांडियो। अदा हींअर असां मौजूदु आहियूं MNV ट्रेन वॾी छनण ॻोठ खूह वारा कलोड़ा लॻ ककड़। काॾे खंड लॻो आहे। अदा खंड लॻो आहे MNV ट्रेन ककड़ खां ॻोठ खूह वारा कलोड़ा ओलह तरफ़ खंड लॻो आहे। हीउ पाणी जो ई ॾांहुं वधंदो थो वञे। अल्लाह पाक सबकी हिफ़ाज़त अता फ़रमाए। आमीन दा आमीन। अल्लाह कंदो भलाई थींदी। हींअर पाणी तमामु घणो थी चुको आहे। काफ़ी ॻोठ जेके आहिनि पाणी हेठि अची चुका आहिनि। वॾे तादाद में आवाम मौजूदु आहे हिते। जोई वासन खे इतला कजे थो त जल्द खां जल्द महफ़ूज़ हंधनि ताईं पहुचनि। हीउ पाणी राति ताईं जोई जे आस पास मुकमल पहुची वेंदो। हीउ पाणी में तमामु तेज़ वादी आहे। वॾी स्पीड सां पाणी पियो थो हले। माशाअल्लाह मेरे दोस्त हाजी जावेद बबर। अदा हींअर असां MNV ट्रेन वॾी छनण ककड़ लॻ ॻोठ खूह वारा कलोड़ा ओलह तरफ़ पाणी छंडण खे हारो लॻो आहे ओलह तरफ़ खां, जंहिंमें काफ़ी ॻोठ पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। वेझा ॻोठ इहे ई अथसि फुलजी विलेज, सराई बहादुर खान नाच, फैज़ मोहम्मद कंबराणी, अहमद खान जमाली। इहे ॻोठ वेझे आहिनि। फ़िलहाल त पाणी इन्हनि ॻोठनि ताईं पहुची चुको आहे। ये था वॾी छनण। हे आवाम मौजूदु आहे वॾे तादाद में।
हाजी जावेद कड़ा स्टिकर तो मोकली बाबा असांजी दुआ यार शहर महफूज हुजे आमीन दा आमीन हाजी सदाम खोसो काफ़ी माण्हू हींअर फाथल आहिनि हींअर त इंतज़ाम तरफ़ां को बि क़दम न कई हींअर को बि न का अहिड़ी मशीनरी पहुती आहे न को अहिड़ो को नुमाइंदो हींअर चूंडनि मां तरजा उहे बि गाइब आहिनि ॻोठाणा काफ़ी फाथल आहिनि अञा पाणी में हाजी सदाम खोसो मदीना मुनर खां गफ़ार चांडियो असां सां गॾु आहे जेतिरो पाणी ॾियोसि एतिरो कढे थी बहरहाल फ़िलहाल त 50 फुट जो घर हुयो हींअर ताईं तक़रीबन 55-70 ताईं थी चुको आहे 200 फुट ताईं थी चुको आहे हाँ कूड़ हणण में लची नथा अचनि 70 जो घर मस्तु नथी वञे 200 जो आहे हिसाब तो टपींदे हितां केॾांहुं इंतिज़ामिया इंतज़ाम क़ाइमु आहे भिड़कियूं वेंदनि थियूं किरंदियूं पाणी वञे थो तेज़ी सां वधे रूणियूं थियूं लॻनि बंदि खे बंदि बि सफ़ा कमज़ोर आहे मच्छी के हमारे यहाँ मौजूद है ये मजे जो लाए वकड़ा वकड़ा मारे से और क्या लो हेलो खबर ही कोन बंदा है हलियो विंदो औरते दिबियो लाई आने औरते अचो ये भिड़कियूं किरंदी थी वञनि हेलो सुनाओ के औरते पर है ना हा बंदि कमज़ोर आहे हेॾां परे थियो ए स्टडी दो ए तो या घारो वधंदो थो वञे पाणी में स्पीड तमामु घणी आहे